अध्याय 14 श्रवण कयो तहां तक सात्विक कर्म जो सुख ज्ञान ए वैराग आदिक निर्मल फल आहिन ए राजस कर्म जो फल दुख ए तामस कर्म जो फल अज्ञान आहे। टे गुण थींदा आहिनि जंहिंमें टई लोक हली रहिया आहिनि। हर क्षण हर समय हर प्राणी कंहिं न कंहिं गुण में हूंदो आहे। टई गुण हलंदा रहंदा आहिनि। केॾीमहिल सभिनि खां वधीक सतो गुण हूंदो आहे, केॾीमहिल रजो गुण, केॾीमहिल तमो गुण। हिकु गुण जेॾीमहिल वधीक हूंदो आहे त ॿ गुण हेठि दॿियल हूंदा आहिनि। सत गुण सभिनि खां सुठो आहे टिनी में, पर इन में भी माण्हू अभिमान न करे, सुख जी इच्छा न करे, न त ॿधिजी सघे थो। कीअं? सुठा कम करे, दान पुण्य करे, सत्संग करे, अभिमान करे, ॿियनि खे नीच समझे, घटि समझे त इहो दोष आहे। सत्संग भजन कीर्तन करे पंहिंजे प्रभुअ जे प्रेम जे लाइ, बंदगी जे लाइ, न कि मनोरंजन जे लाइ। चओ हरे राम। इन तरह से निष्काम भाव से सतगुण भगवान से जोड़ींदो आहे, भगवान की प्राप्ति कराईंदो आहे। लेकिन जॾहिं असां इन में सुख वठण चाहींदा आहियूं, अहंकार कंदा आहियूं त ॿधिजी वेंदा आहियूं। सतगुण न ॿधंदो आहे, ॿधंदो तो वो अहंकार आहे, अभिमान आहे, वो लोभ ॿधंदो आहे, सुख जी इच्छा। सतगुण जो फल श्री कृष्ण चवनि था सुख, ज्ञान ए वैराग्य आदि निर्मल फल आहिनि सात्विक गुण जा। ए राजस कर्म जो फल दुख आहे। रजो गुण में जेतिरा भी कर्म कंदासीं नज़र ईंदो आहे ॾाढो बढ़िया आहे, ॾाढो बढ़िया, तरक्की आहे, कैरियर आहे, प्राप्ति आहे, लेकिन नतीजो दुख आहे। आख़िर उन जो जेको असर थियणो आहे उहो दुख आहे। चओ हरे राम। छो जो इहे शयूं मथे हलण वारियूं न आहिनि न, कोड़ियूं। त उन में सुख कीअं मिलंदो? जेतिरो वधीक कयो ओतिरो वधीक छॾे वञिणो पवंदो, ओतिरो दुख थींदो। चओ हरे राम। ऐं तामस कर्म जो फल अज्ञान आहे। तमो गुण जो जेको रिजल्ट आहे उहो अज्ञान, यानी छा करणो आहे, छा न करणो आहे, कर्म छा आहे, धर्म छा आहे, गलति छा आहे, सही छा आहे, उनखे कुझु पतो ई न पवंदो। चओ हरे राम। हे हरे हरे कृष्ण। तमोगुण यानी अज्ञान रूपी अंधकार। ॾिसंदा आहियो नशो करण वारा केॾा पक्का दोस्त हूंदा आहिनि, जिगरी, ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे लड़ी पवंदा आहिनि, हिक ॿिए जी हत्या करे छॾींदा आहिनि। छाजे करे? उहे बि त इंसान आहिनि, माण्हू आहिनि, असां वांगुरु आहिनि, उहो ई दिमाग़ अथनि, लेकिन तमो गुण वधी वेंदो आहे। नशे करण सां तमो गुण वधी वेंदो आहे, ज्ञान ख़तम थी वेंदो आहे। छा करणो आहे, छा न करणो आहे, पतो न पवंदो आहे। चओ हरे राम। इन करे नशे खे बि पंच महापाप में मिलाए थो। नशे में कलयुग जो वास आहे। नशो करे 56 करोड़ भगवान जी संतान ॾिसो समाप्त थिया, 4-5 माण्हुनि खे छॾे करे। कृष्ण, बलराम, परमात्मा आदि। प्रद्युम्न, अनिरुद्ध, वज्रनाभ, ये बचा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। सतो गुण सां ज्ञान मिलंदो आहे, रजो गुण सां लालच पैदा थींदी आहे, अञा वधंदी आहे लालच, अञा वधीक ठाहियां। जेतिरो मिले ओतिरो तृष्णा वधणी आहे। तृष्णा कंहिंजी घटि थी आहे? 100 मिले तो 1000 में, लख लख में, करोड़ करोड़ में, अरब अरब में, खरब। एतिरे क़दुरु की चवंदो धरती जो राजा ही मां ठही वञा, और ठहियो तो चवंदो स्वर्ग ते भी मां कब्जो कयां, अहिड़ा यज्ञ कयां, हवन कयां, एतिरा पुण्य कयां, स्वर्ग भी मुंहिंजो ई थी वञे, मां 100 यज्ञ कंदुमि। स्वाभाविक आहे, केरु बची सघियो आहे भॻवान जे माया? माया ही अहिड़ी आहे।
चो हरे कृष्ण हे हरे। ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम। बड़े बड़े गुणी जनों की, बड़े बड़े गुणी जनों की कर देती नींद हराम। ये माया तेरी बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन है राम। कबीर साहब चवंता प्या, भूतन के संग पिशाचनी होए बैठी, भूतन सां गॾु भूतनी ठही वई। भूतन के संग पिशाचनी होए बैठी, राजा के संग रानी, अरे माया महा ठगनी हम जानी। जैसा वेंदी आहे उन सां ओड़ो ई रूप धारण करे वठंदी आहे माया। माया ने नहीं, या याने यह, यानी जेकी शइ नाहे उन जो नालो माया। कमाल आहे। ऐं जेकी शइ नाहे उहा नज़र थी अचे, और भगवान आहे उहो नज़र नथो अचे। नहीं सो दिखे है सदा, नहीं सो दिखे है सदा, है सो दिखे नाही, है सो दिखे नाही। ये सॼो संसार जेको नाहे उहो नज़र थो अचे, जेको भगवान आहे सत्य स्वरूप उहो नज़र नथो अचे। चओ हरे राम। संसार पहिरियों बि न हो, हो बि न हूंदो, हा न भाई। महाप्रलय थींदी, यानी जीअं असांजी उमिरि गुज़रे थी, तीअं संसार जी बि लंबी उमिरि आहे, उहा गुज़रे थी। हर क्षण उहो बि महाप्रलय में वञी रहियो आहे। तंहिंजे करे यादि रखो, सतो गुण सां ज्ञान मिलंदो आहे, इन जो रिजल्ट सुख आहे, मौज, आनंद आहे। रजो गुण जो दुख, इन सां पैदा छा थींदी आहे? लालच, लोभ। ये भी करूं मैं, वो भी करूं। कई माण्हू तव्हां ॾिठो हूंदो, ग़रीब आहे वीचारा, लेदे करे जीवन हलाईंदा, पोइ भॻवान उन्हनि ते कृपा कई, उहे अॻिते वधी आहे। एतिरो अॻिते वधी आहे कि पहिरियों लेदे करे रोटी खाईंदा हुआ, लेदे करे रोटी खाईंदा हुआ, ऐं हाणे एतिरो अॻिते वधी आहे कि चाहिनि त 100 साल वेही करे खाइनि, पोइ उन्हनि खे आराम न ईंदो आहे। पोइ छा कंदा आहिनि उहे? चवंदा आहिनि अञा दुगनो कयूं कमु, 4 गुना कयूं, 8 गुना कयूं। पोइ धीरे धीरे भॻवान खां दूर थींदा वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि भॻवान ॾाढी कृपा कई आहे पैसा ॾेई करे। भागवत में भॻवान चवनि था त हे उद्धव, जंहिंसां मां प्यार कंदो आहियां न, अक्सर उन जो धन हरण करे छॾींदो, अक्सर उन खे कंहिं बि कम में सफलता न मिलंदी आहे जंहिंखे मां भक्तीअ सां जोड़णु चाहींदो आहे। 1000 बार जतन कंदो आहे वीचारो, जाॾे वञे अनसक्सेस, जाते वञे असफल, आख़िर थकी हारे करे वीचारो टुटी पवंदो आहे। ऐं जॾहिं ॾिसंदो आहे कुझु नथो थिए, पोइ मूंसां प्रेम कंदो आहे, मुंहिंजी भक्ति कंदो आहे। इन तरह मां उनखे बचाए वठंदो आहियां माया खां, पोइ पाण सां जोड़ींदो आहे। चओ हरे कृष्ण। पर जेके कमाईंदा आहिनि, जंहिंखे खाइण लाइ न हुयो, 100 सालनि जो जमाए, पोइ एतिरो कमाईंदा आहिनि कि 1000 सालनि जो जमा थी वेंदो आहे। ऐं 100 साल बि रहनि न रहनि कोई गारंटी न आहे। पर इन खां बि अॻिते कॾहिं वधी वेंदा आहिनि जॾहिं पोइ धंधो व्यापार करण में, पैसा कमाइण में उहे पाप बि करणु शुरू करे छॾींदा आहिनि, कूड़ बि शुरू करे छॾींदा, या अहिड़ा कम शुरू करे छॾींदा जंहिंमें हिंसा थिए, जंहिंमें पाप थिए, जीवन जी हिंसा थिए। कोई होटल खोले छॾियऊं जाते नॉनवेज थो हले, कोई पोल्ट्री फार्म खोले छॾियऊं जाते रोज जीव मरनि था पिया वेठा, कोई अहिड़ो धंधो खोले छॾियऊं जंहिंमें नशे जो कमु थो हले, माण्हू पी करे कैंसर में था मरनि पिया, बर्बाद था थियनि पिया। उहो इहे न सोचींदो कि मूंखे पहिरियों ई एतिरा पैसा आहिनि, ऐं हे ॿियनि खे दुख ॾेई ॿियनि जा प्राण वठी करे मां पैसा थो कमायां, इहे मूंखे बि दुख ॾींदा। इहो उनखे ख़्यालु न ईंदो आहे, छो जो सत्संग खां दूर थियो।
हरे राम। चवंदा आहिनि न जेके वधीक नशे जा वापार कंदा आहिनि पोइ हॉस्पिटल बि उहे खोलींदा आहिनि हेॾो ऐं पुण्य बि था कयूं। हाँ भाई 100 करोड़ कमायूं 5 करोड़ जी हॉस्पिटल खोले छॾियऊं, कहिड़ी वॾी ॻाल्हि। 5-10 करोड़ जी हॉस्पिटल खोले छॾियऊं, नालो बि थियो भैया दयालू माण्हू आहे। हेॾे 90 करोड़ माण्हुनि खे मारे करे कमायूं न, जहर ॾेई कमायूं न माण्हुनि खे। पर छा कजे, जातों जी सरकार ही अहिड़ी हुजे कि जंहिंखे कमाई हुजे नशे सां उनखे रोके न। सरकार खे पतो न आहे, उन्हनि वटि आंकड़ा पिया आहिनि, सभु आंकड़ा पिया आहिनि। आंकड़ा आहिनि, हिसाब किताब पियो आहे कि हिक ॾींहं में शराब पी करे घणा माण्हू मरंदा आहिनि, गुटखा खाई घणा माण्हू मरंदा आहिनि, इन तरह सां तमाकू में घणा मरंदा आहिनि। उन्हनि वटि आंकड़ा आहिनि, हर साल नवां ठाहींदा आहिनि ऐं ॿुधाईंदा आहिनि। पाण एडवर्टाइज कराईंदा, कमाई वठंदा ऐं हेठों लिखंदा शरीर के लिए शराब पीना नुकसानदायक, तमाकू खाना जानलेवा है। नांग बिछुनि जो फोटो छापींदा। अरे तव्हां यमराज जो छापे छॾियो, खाइण वारा थोड़ी पोइ ते हटंदा। जिंदा बिच्छूं बि विझी छॾियो न, कढी करे खाई वेंदो माण्हू। बिच्छूं खे ई न खाई वञनि बहुत होते। हरे राम। इहो ई त ज्ञान आहे गीता में। कई बार असां अहिड़ा कर्म कंदा आहियूं, ॿाहिरि वाहवाही थींदी आहे, लेकिन अंदरि भॻवान खे पतो आहे ग़लति कमु थो करे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। तो याद रखो भाई, रजोगुण सां लालच पैदा थींदी तव, तमोगुण सां अजाया कम पैदा थींदा आहिनि ऐं मोह पैदा थींदो आहे। अजाया कम फालतू जा कई बार ॿुधाइनि तव्हांखे, ऐं मोह पैदा थींदो आहे, हा न, ऐं अज्ञान बि पैदा थींदो आहे। ज्ञान शक्ति गायब थी वेंदी आहे, अकुल निकिरी वेंदो आहे। तंहिं करे सतोगुण में लॻल माण्हू सुर्ग आदि ऊंचे लोकनि में वेंदा आहिनि। ॾिसो सतगुण वारो अगरि वीचारो केॾी महिल किरी बि पए काथे, उन खां ग़लती बि थी वञे त सतगुण में शक्ति आहे, उहो सत्संग कंदो अचे त उन खां बचंदो। ऐं अगरि भॻवान खे न बि पाए सघियो त सुर्ग त वेंदो, वरी मनुष्य त ठहंदो। भेड़ बकरी जीव जंतु इन्हनि में त न वेंदो वीचारो। इन करे सत्संग जहिड़ी कोई राह कोन्हे, सत्संग जहिड़ो कोई खजानो कोन्हे। रजोगुण वारा माण्हू विच में यानी मनुष्य लोक में ई रहंदा आहिनि, वरी जन्म वरी मरण वरी ईंदा रहंदा आहिनि। ऐं तमोगुण वारा माण्हू गंदी गंदी जूणनि में, कीड़नि में, नांगनि में, विछुनि में, वृक्षनि में, पेड़नि में, मिरुनि में, ढोरनि में, ढगनि में, अहिड़ी गंदी नीच जूणनि में जन्म वठंदा रहंदा आहिनि। ओहो, इहो ॿुधी करे सावधान थी वञो भाई, पंहिंजो जीवन असां भॻवान सां जोड़े छॾियूं। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। न ॾाढो परते सम्झंदा आहियूं, मौत ॾाढी परते आहे, अचानक अची वेंदी आहे, सभु हैरान थी वेंदा आहिनि। हा मां त सोचियो ई न हो, मां त सोचा पियो वञा हलंदुमि, अजाओ मां वेठो फालतू कमु कंदुमि, वेही रहंदुमि, अजाओ मां लोभ लालच कई, अजाओ मां वेठो माण्हुनि सां व्यर्थ ॻाल्हियुनि ते बक बक कंदो रहंदुमि, थोरी ॻाल्हि जा जवाब ॾींदुमि, व्यर्थ में दुश्मनी मोल वरिती, समय गंवाए छॾियो, निंड कंदो रहंदुमि। हे छा थियो? ओहो, अचानक हर माण्हूअ खे ईअं अनुभव थींदो आहे, कुछ माण्हुनि खे छॾे करे। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। नाम हरि का साथ जाएगा और न कुछ तो ले पाएगा। नाम हरि का साथ जाएगा और न कुछ तो ले पाएगा।
आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। अर्जी कर तू प्रभु से ऐसी, अर्जी कर तू प्रभु से ऐसी, भक्ति मिले मीरा के जैसी। अर्जी कर तू प्रभु से ऐसी, भक्ति मिले मीरा के जैसी। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। ओ आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा। माण्हू ॿिन्ही ॻाल्हियुनि में ध्यानु न ॾींदा आहिनि कि सभु छॾिणो पवंदो, ॿियो वरी जाना पड़ेगा, सभु विसरी वेठा। सभिनि खे पतो आहे जान बूझ कर असां अनजान था ठहूं। भगवान कृष्ण चवनि था, हे अर्जुन, जंहिं समय में माण्हू त्रिगुणमयी माया जे टिनी गुणनि खां सवाइ ॿिए कंहिंखे कर्ता यानी करण वारो रूप में न ॾिसंदो आहे ऐं टिनी गुणनि खां परे सच्चिदानंद स्वरूप मां भगवान खे, मां परमात्मा खे तत्व सां ॼाणंदो आहे, तंहिं समय में उहो मुंहिंजे स्वरूप खे प्राप्त थींदो आहे। यानी टिनी गुणनि में ही विश्व हली रहियो आहे, टई लोक हली रहिया आहिनि। असां ख़्यालु कयूं, असां ध्यानु ॾियूं कि इन्हनि टिनी गुणनि में ही हे जीवन हली रहियो आहे। जेॾीमहिल असां पाण खे करण वारो मञींदा आहियूं कि अरे मां तो कयां, बसि उते अभिमान जे करे ॿधिजी वेंदा आहियूं। करण वारो यानी चइबो आहे कर्ता। त ज्ञान जे नज़र सां ॾिसो त सात्विक राजस तामस टई गुण इन रूप में संसार हली रहियो आहे। ऐं भक्तीअ में ॾिसो त बसि करन कराइनि हार स्वामी, सगल घटा के अंतरजामी। हा न भाई, भक्तीअ में मुंहिंजा भगवान आहिनि, जीअं कनि उन जी भलाई आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन